अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिद्धी गाल में मां तवजी मेज़बान रुखसार पंवर ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि सीनियर तज्जा निगार गुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिद्धी गाल हर रंगारी अरबा जी शाम 7 वॻे लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो रिपीट में 2 वॻे मां प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। मुराई साहब, डोनाल्ड ट्रम्प हिकु भेरो ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो आहे। कमला हैरिस खे शिकस्त मिली आहे, मां कीअं था ॾिसो? एक्चुअली छा वो जो डेमोक्रेट्स हुया तिन जूं गुज़श्ता 5 साल जेके पॉलिसीज़ हुयूं तिन अनपॉपुलर कयो हुकूमत खे, उन्हनि जी हुकूमत खे। हिकिड़ो त उन्हनि जेको ख़ासि तौर ते इसराइल ऐं अरबनि जी वार फ़लस्तीन जेके खून थियूं पिए शहादतूं या जेके दहशतगर्दियूं इसराइल जूं, उन ते उन्हनि फुल सपोर्ट ॾिनी। जेका इवन ॾिसो न, ॻाल्हि आहे त असां मज़हब खां सवाइ पहिरीं त इंसान आहियूं न। सो इंसान जेके बि हुया उते या जेके इंसानियत में बिलीव करण वारा जेके माण्हू हुआ तिन तमामु घणो एतिजाज कयो ऐं उन्हनि जे इन पॉलिसी सां मुतफ़िक़ न थिया। सो तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त ट्रम्प जी जेका ऐं ॾिसो पढ़ियल लिखियल मुआशिरो आहे, असां वांगुरु हिते थोरो ढोर ढगनि वांगुरु ट्रालियुनि ते चढ़ी माण्हू वोट था ॾियनि, जीअं ढोर ट्रालियुनि ते खणी या ट्रकुनि में खणी पहुचाईंदा आहिनि। उते ई पढ़ियल लिखियल मुआशिरो आहे, हर को पंहिंजो पंहिंजो वोट आज़ादी सां ॾिए थो, आज़ादु मुआशिरो आहे। सो हुननि सम्झो त जेको रिपब्लिकन्स बहितर आहिनि ऐं उन्हनि जो नुमाइंदो तव्हांजो चाचो ट्रम्प हो, सो तंहिंजे करे उनखे माण्हू चूंडियो। ऐं हिन भेरे गुज़िरियल इलेक्शन में 5 साल में जेका थी, ही 47th प्रेसिडेंट आहे अमेरिका जो। त 47 प्रेसिडेंट जो इलेक्शन खटियो ऐं मां सम्झां थो त हिन जो दौरु बहितर रहियो आहे। अॻे बि हिकिड़ो दौरु रहियो आहे, उहो बहितर रहियो आहे इकोनॉमी जे पॉइंट ऑफ व्यू खां, बिज़नेस वारनि जे पॉइंट ऑफ व्यू खां, बिज़नेस जे पॉइंट ऑफ व्यू खां। सो उनजे करे इहो खटण जा सबब बि आहिनि। अच्छा मुरई साहब, चूंडनि में कामयाबी माणींदड़ डोनाल्ड ट्रम्प पंहिंजी तकरीर में चयो आहे त मज़बूत ऐं ताक़तवर फ़ौज चाहियूं था, जंग शुरू न पर ख़तमु चाहियूं था, ऐं मुंहिंजी माज़ी वारे दौर में कंहिं सां जंग न हुई। न, इन में को शक कोन्हे त जॾहिं पहिरियों दौरु हो हुनजो त उन में हिन इकोनॉमी खे काफ़ी बूस्ट कयो, बिज़नेस कम्यूनिटी हिनखे काफ़ी सपोर्ट कई ऐं उन खां पोइ उन जे करे हिन खे उहो वरी ॿियो दौरु मिलियो आहे टर्म। बाक़ी जेसिताईं सुवालु आहे त मज़बूत फ़ौज हर को चाहींदो, पर पंहिंजे लाइ हुजे, पंहिंजे डिफेंस लाइ हुजे, न कि ॿियनि ते हमले करण जे लाइ हुजे। बाक़ी जेको हिन जो इहो पैगाम आहे त मां जंगियूं नथा चाहियूं, तव्हां ॾिसूं त इसराइल वारे मामले खे कीअं थो हैंडल करे। छो त हाणे जेका वधि में वधि जंग हले पई सा इसराइल जी, ऐं ॿियो जेको टेंशन आहे ईरान ऐं इसराइल जे विच में, इनखे कीअं थो हैंडल करे। हूअं हिकिड़ी ॻाल्हि जेका हुई अॻे भेरे जेको प्रेसिडेंट हो, उनजे अचण खां अॻु में मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां, ट्रम्प जे अचण खां अॻु में लॉबीज़ एॾियूं मुतहरिक हुयूं जो हिनखे हिकिड़ो गुज़िरियल इलेक्शन खां पहिरीं हिनखे अहिड़ो लेबल कनि त ही त जेको आहे सो दुनिया खे टोड़े पोड़े छॾींदो। ठीकु, मूंखे यादि आहे त मां कराची में मूंखे US काउंसिल जनरल वारनि US काउंसलेट मां फ़ोन आई त असांजो हिकिड़ो तारीख़ ते जेको अमेरिका ऐं साउथ ईस्ट एशिया जे तारीख़ ते एक्सपर्ट आहे, उहो आयो आहे। उनजी मुल्क जे तव्हांजे शहर जे जेके मुक़्तदर माण्हू या जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि, दानिश्वर आहिनि, उन्हनि सां कचहरी कराए। मूं पंहिंजे घर डिनर कई, उहो आयो ऐं हुन खां हर कंहिं इहो सुवालु पुछियो त ट्रम्प ईंदो त तबाही थी वेंदी, ट्रम्प ईंदो त तबाही थी वेंदी। इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त आख़िर उन तंग थी चयो त भई ॻाल्हि ॿुधो, असांजे मुल्कनि में प्रेसिडेंट भली ईंदो आहे, पर एतिरो बाज़ार न हूंदो आहे जो तबाही मचाए हुनखे पोइ स्टेब्लिशमेंट न ॾिसे। सो डोंट वरी, असां वटि उनजे पोयां हिकिड़ो सिस्टम आहे जेको हुनखे रोकींदो। इहो साॻियो ट्रम्प पोइ 5 साल पूरा कयईं, ॾाढा सही नमूने पूरा कयईं। ॿुधायमि त इक़्तिसादी सूरत हाल बहितर कयईं, अदरवाइज़ केतिरा सुठा कानून आंदई। हाणे वरी हुनखे मौक़ो मिलियो आहे हुनजे ट्रैक रिकॉर्ड बुनियादी जेको पुराणो हुन कमु कयो उनजे बुनियाद ते हाणे ॾिसूं त हीअ हिन जो टेन्योर कीअं थो थिए। अच्छा सर, ट्रम्प जे अचण सां पाकिस्तान जे मामले में का तब्दीली ईंदी? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां पाकिस्तान जूं पॉलिसीज़ टोटल अमेरिका ते डिपेंड कंदियूं आहिनि।
ऐं असां इहो बि कोन्हे असांखे हक़ु त ज़ंजीर पाए बि रक़्स कयूं, इहो बि असांखे इजाज़त वठणी थी पए अमेरिका खां। त तंहिंजे करे 100% फ़र्क़ु थींदो। डेमोक्रेट्स जी हिकिड़ी पॉलिसी हुई जेका हींअर हले पई मुल्क में, हुकूमतूं हलनि पियूं ऐं जहिड़े नमूने हाणे हीअ अची कहिड़ी पॉलिसी थो इख़्तियार करे। हूं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ज़रूरु आहे त हिन इलेक्शन कैंपेन में उते जेके पाकिस्तानी वोटर्स आहिनि उन्हनि जे प्रेशर ते इहो ज़रूरु अनाउंस कयो त इमरान जेको जेल में आहे उन ते उनखे उहो मुंहिंजो दोस्त आहे, उन्हनि जी ज़ाहिर आहे वोटर्स वोट बि वठणा हुअसि, उहो मुंहिंजो दोस्त आहे ऐं उनखे मां जेको आहे सो मां ईंदुसि सदर थींदुसि त मां हुनखे न सिर्फ़ु आज़ादु कराईंदुसि पर असांखे माना ॿियनि लफ़्ज़नि इशारो ॾींदो मां पावर में ईंदो, हुकूमत में ईंदो, असां गॾिजी कमु बि कंदासीं। हाणे उहो त ॻाल्हि हर को कंदो आहे वोट वठण जे लाइ। हाणे उन छा थो थिए पर इहा ॻाल्हि उन ज़रूरु कई। छा उनजो इम्पैक्ट थी सघे थो नथो थी सघे, छा थी पोज़ीशन बीहे, पर इहा ज़रूरु ॻाल्हि हुई जो हुन कई हुई जेका मूं पाण सोशल मीडिया ते ॾिठी। वरी साहब पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ट्रम्प खे मुबारकबाद ॾिनी ऐं चयो आहे त उमीद अमेरिका जी नई इंतिज़ामिया आलमी तकरार खे ख़तमु करे अमन खे तरजीह ॾींदी। ॿारड़ी ॻाल्हि आहे, जंगल में कोए जी कहिड़ी हैसियत आहे, असां जंगल दुनिया जे जंगल में को आहियूं, असांखे कहिड़ो फ़िक्रु लॻो आहे त दुनिया में अमन हुजे। असां पंहिंजे पेट जी कयूं, असां चऊं त उमेद त पाकिस्तान सां तालुकात बहितर थींदा, वधीक इमदाद मिलंदी, असांखे वधीक सपोर्ट थींदी, असां सां वधीक बिज़नेस कंदी, असां खां वधीक रेसिप्रोकेट कंदी इक्वल बेसिस ते। असांखे ज़रूरत आहे इन्हनि शयुनि जी, ठीकु आहे न। हाणे उहो घुरनि था आलमी अमन जी ज़रूरत हिननि खे महसूसु थी वई आहे। ऑल नॉनसेंस। असांखे असांजी पोज़ीशन मुताबिक़ ॻाल्हाइणु खपे। असांखे इहो चवणु खपे त पाकिस्तान जूं जे मथां जेके कर्ज़ आहिनि उन में असांखे इमदाद कंदी, पाकिस्तान में जेके असांजूं एक्टिविटीज़ आहिनि उन में असांजी मदद कंदी। चवणु हीअ खपे त जेका ॾिसो ॻाल्हि इहा आहे तव्हांखे हुजे बुख ऐं तव्हांखे पाणी ॾियूं चऊं त बुख मटाए पंहिंजी, इट्स ऑल नॉनसेंस। सो तंहिंजे करे जेको आहे सो इहो घुरणु ॿिन्ही जो ठीकु न आहे। हिननि खे चवणु इहो खपे त उमीद त पाकिस्तान सां अञा मां लाॻापा मज़बूत थींदा, पाकिस्तान जी खे अमेरिका पंहिंजो इलाही सम्झंदो, ॿियनि जे मुक़ाबले में हिंदुस्तान जे मुक़ाबले में असांखे वधीक रिआयतूं ॾींदो, छो त असां अॻे ई आहियूं न। चवणु त ईअं खपे पर पोइ हाणे लीडर आहे न, पोइ लीडर त पोइ उन्हनि खे जेको लीडरनि खे सां असां कुझु चई थोरी था सघूं, असां त पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾेई सघूं। सर अमेरिकी इलेक्शन में ॿ पाकिस्तानी उम्मीदवार बि कामयाबु थिया आहिनि। टेक्सास जी रियासती टेक्सास मां लालाणी सुलेमान लालाणी आहे, असांजो दोस्त आहे, मां वेंदो आहियां, ज़रूरु मानी वानी बि कंदो आहे, दोस्त आहे। ऐं असां बि हुनखे प्रोजेक्ट कंदा आहियूं सिंधी कम्यूनिटी में। मुंहिंजो भाउ हुते मोहिद्दीन आहे, उहो बि हुननि जो तमामु घाटो दोस्त आहे, तालुक़ वारो आहे, हुन वर्क बि कई हुननि जी। सो जेको आहे उहो त दोस्त आहे, उहो ह्यूस्टन मां आहे। ऐं ॿियो जेको मुस्लमान आहे पाकिस्तानी आहे उहो सलमान, ही सुलेमान आहे, उहो सलमान, उहो हुन मां ॿई टेक्सास स्टेट मां थिया आहिनि। उहो हुन मां थियो आहे, ॿी कहिड़ो नालो आहे, नालो कहिड़ो आहे ह्यूस्टन, ह्यूस्टन ऐं टेक्सास टेक्सास मां, ऐं ॿियो शहर आहे डेलस मां। सो उहो थियो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त सुठी ॻाल्हि आहे त पाकिस्तानी थिया आहिनि, इंडियन्स घणा थींदा आहिनि, हुनजो रीज़न आहे त इंडियन्स ॾाढा उते एक्टिव आहिनि, पॉलिटिक्स में, बिज़नेस में असां खां वधीक आहिनि। सो पर इहो बि सुठी ॻाल्हि आहे। उते मां तव्हांखे ॿुधायां त ह्यूस्टन में गांधी रोड आहे, गांधी जे नाले रोड आहे, हिंदुस्तान जो हिकिड़ो वॾो इलाइक़ो हिंदुनि जो, हिंदुस्तान जे रेज़िडेंसी उते रहे थो। सो तंहिंजे करे असांजे ॿिनि माण्हुनि जो अचणु ख़ुशि आहिनि त ॻाल्हि आहे, ऐं अञा वधनि, अलाह करे असांजा वधनि। ठीकु नाज़िम, प्रोग्राम में वक़्तु है ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन।
मुरई साहब, मौलाना फजल रहमान ही पीटीआई अगवान ने मुलाकात थी आहे। ॿिन्ही पार्टियुनि नए थियल कानून साज़ी ख़िलाफ़ पार्लियामेंट अंदर ई ॿाहिरि गॾियल एहतिजाजी तहरीक हलाइण ते इत्तेफ़ाक़ बि करे वरितो आहे। ॾिसो, ॻाल्हि आहे त जेके असां वटि कानून ठहनि था, असां हुनजी घणेई दफ़ा ॻाल्हाए चुका आहियूं। जेसि ताईं सुवाल आहे त पीटीआई मौलाना फज़ल रहमान तहरीक हलाईंदा त तहरीकुनि सां त फ़ाइदो त कोन्हे मुल्क जो, पर हाणे छा करे जो जेकॾहिं न तव्हां ॿिलीअ खे कमरे में अंदरि बंदि कंदो त पोइ रंबूटा धणंदी न। हिते हिकिड़ी थोरो आज़ादु कयूं, माहौल खे थोरो बहितर कयूं। पंहिंजे ज़ाती अना जो मसइलो मुल्क ख़ानदाननि में कोन थींदो आहे, त मुल्क आहे सारो, सभु असां हुकूमत वारा सभु जेके बि इदारा आहिनि, इनखे करे वठूं त मामिलो पाकिस्तान अॻिते वधे। बाक़ी असां त रुॻो सॼो ॾींहुं सदाईं हर दौर में ॾिठो आहे त एहतिजाज हड़तालूं, त हुन सां त मुल्क जी इकनॉमी त कान थी बहितर थिए। तॾहिं कर्ज़ बि आहिनि। असांजो इहो सिलसिलो शुरू आहे, कंहिंखे परवाह ई कान्हे का। वरी मां चवंदुसि त एंटी वन यूनिट मूवमेंट में वरी बि अयूब ख़ान खे ख़्यालु हो, ऐं अयूब ख़ान एतिरो गैरतमंद निकितो बाद में, जो जॾहिं संदसि पोटे इहो नारो हयो त अयूब कुता हाय हाय, छो त गलियुनि में जिते किथे मशहूरु थी वियो नारो, त पोइ चई वञ भेण मुंहिंजे घर ताईं पहुतो आहे, ऐं इस्तीफ़ा ॾेई छॾी। सो चवण जो मतिलबु आहे त हीअ असांखे सम्झणु खपे, सोचणु खपे त हीउ मुल्क जेको आहे सो तमामु ख़ूबसूरत आहे, रिसोर्सफुल आहे। हिनखे असां पाण तबाह बर्बादु कयो आहे, पाकिस्तान ॿियो कंहिं कोन कयो आहे। सो पंहिंजी सोच तब्दील कयूं त सुठो आहे, न त पोइ हाणे अलाह मालिक आहे, न को तुंहिंजे मथां पग आहे, न को मुंहिंजे मथां पग आहे। त इन करे कमु कयो ईअं हलंदो। सर, आईसीजी बि हिन हवाले सां कुझु चयो आहे न? आईसीजी बि चवनि था, सोशल मीडिया ते त आयो आहे, उहो केतिरो सचो आहे केतिरो कूड़ आहे, पर इंटरनेशनल कोर्ट ऑफ हेठो पनो त ॾिजो मूंखे तव्हां वटि पियो आहे, कोर्ट ऑफ जस्टिस इहो ॿुधाईंदा हलूं त यूनाइटेड नेशन्स जी हिकिड़ो इदारो आहे, उते दुनिया जा मामला वेंदा आहिनि, ऐं उन में हेग में आहे। ॾिसो, 6 हुनजा इदारा आहिनि, यूनाइटेड नेशन्स जा ब्रांचूं आहिनि, ऐं 6 मां सिर्फ़ु हिकिड़ो न्यूयॉर्क खां ॿाहिरि आहे, हेग में, नीदरलैंड्स में, उहो आहे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस। बाक़ी जेके 5 आहिनि, जंहिंमें 5 आहिनि जनरल असेंबली न्यूयॉर्क में आहे, सिक्योरिटी काउंसिल न्यूयॉर्क में आहे, इकोनॉमिक एंड सोशल काउंसिल उहा बि न्यूयॉर्क में आहे, ट्रस्टीशिप काउंसिल उहा बि न्यूयॉर्क में आहे, ऐं हिकिड़ो सेक्रेटरीट। इहे 5 उते आहिनि इदारा। बाक़ी हीउ जेको आहे सो हेग में आहे, नीदरलैंड्स में आहे, ऐं उन्हनि जो कमु ई आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मामला ॾिसणु। उते असांजो हिकिड़ो केस पाणीअ जो बि आहे, हिंदुस्तान पाणीअ जो, ऐं ॿुधो आहे त हीअ जेका हाणे आइन में तरमीम थी आहे, उहा बि कोई खणी वियो आहे, उन ते बि कुझु ॻाल्हि ॿोल थी आहे। सची ॻाल्हि आहे त मूंखे उनजो को सबूत मिलियो कोन जो मां हुन ते ॻाल्हायां। ठीकु। अच्छा सर, एहतिजाजनि जी सियासत कंहिं विधी? हिकु ॿियनि जे ख़िलाफ़ एहतिजाज थींदा आहिनि, अपोज़िशन। एहतिजाज ॾिसो न, एहतिजाज असां अफोर्ड ई कोन था करे सघूं। ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, ग़रीब माण्हू आहे जंहिंजो गुज़र रोज़ आणियूं ऐं चाड़ियूं ॾित ॾियारे सूमर आहे, उन ग़रीब माण्हूअ खे कमु कंदो त खाईंदो न। जेके एहतिजाज कंदासीं, हड़तालूं कंदासीं, त मुल्क वेही वेंदो न। असांजो मुल्क त असां अफोर्ड ई कोन था करे सघूं। त अहिड़े हिकिड़ो ॾींहुं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, जेकॾहिं तव्हां वर्किंग आवर्स वधायो था त माना एफिशिएंसी वधे। 8 कलाकनि जी एफिशिएंसी ऐं 10 कलाकनि जी एफिशिएंसी फ़र्क़ु थींदो, आउटपुट में फ़र्क़ु थींदो। असां वटि त ॻाल्हि ई कान थी, जेकॾहिं हड़ताल थींदी, हर कंहिं बहानो मिलंदो, हर को घर सुतो पियो हूंदो। त हड़ताल त असांखे सूट कंहिं तरह सां कान थी करे, कंहिं बि तरह सां। ॻाल्हि इहा आहे त काश इहा ॻाल्हि सभिनी खे सम्झ में अचे, छो त रुॻो हड़ताल करण वारनि जो ॾोह न आहे। जेके अहिड़े क़िस्म जा मामला इशू खणनि था जिते हड़ताल करणी थी पए माण्हुनि खे, त उहो त इम्पॉर्टेंट आहे, त उन्हनि खे बि ॾिसणु खपे। अच्छा मोदी साहब, वफ़ाक़ी हुकूमत सरकारी खातनि में ग्रेड 4 जूं समूरियूं नौकरियूं ख़तमु करे छॾियूं आहिनि। चौकीदार, माली, सिक्योरिटी गार्ड ऐं नाइब कासिर समेत ॿियूं आसामियूं ख़तमु कयूं वियूं आहिनि। तमामु घणा आहिनि न, ॾिसो मुनासिब त पोइ ठीकु आहे न, पर उहे एतिरा आहिनि जो ऑफिसरनि जे ऐं वज़ीरनि जे घरनि ते कमु था कनि। हाणे भई जेकॾहिं ॿुधो, हिन जो मक़सदु आहे त असां वञूं था यूरोप वारे माहौल ते, जिते नौकर चाकर आहिनि कोन, हर को पंहिंजो पाण थो कमु करे। हाणे जेकॾहिं अलाह करे ईअं थी पए त वाह वाह। पाकिस्तान अफोर्ड करे सघे थो ईअं? पाकिस्तान अफोर्ड त चवंदो, ॾिसो न, पाकिस्तान त ईअं सुधरण था थो वञे, इहो सुठो क़दम आहे, पर ॻाल्हि आहे त इन्हनि जे रोज़गार जो बंदोबस्तु जेके बेरोज़गार थींदा,
इन्हनि जो को रोज़गार जो बंदोबस्तु तव्हां वटि इंडस्ट्रियल एक्टिविटी कान्हे तव्हां वटि बि इकनॉमिक एक्टिविटी कान्हे जिते माण्हू वञी नौकरियूं कनि बेरोज़गारी आहे बदहाली आहे बुख आहे उनखे ठीकु करण जे लाइ तव्हां माण्हुनि खे नौकरीअ मां कढंदो त वधीक वधंदी उहा त हिन उन्हनि जो को बंदोबस्तु कजे ऑल्टरनेट ठीकु वरी साहब सिंध हुकूमत पीरसन शहरनि खे सीनियर सिटीज़न कार्ड ॾियण जो ऐलान कयो आहे सिंध सरकार नादरा सां राब्तो करे 2.5 लाख पीरसन खे कार्ड ॾियण लाइ चयो आहे छा थींदो पीरसन खे कार्ड ॾेई छा कंदो या त को पहिरीं पैकेज ॿुधायो त असां पीरसननि जे लाइ हीउ पैकेज ठाहियो आहे ऐं पोइ असां हीउ कार्ड कयूं था पैरामीटर्स हीअ आहिनि हिन जो हिननि जा कार्ड ठहंदा हिननि जा न ठहंदा हाणे पीरसन में त एनीबडी हूज़ बियॉन्ड 60 जेको रिटायर थो करे पीरसन जे अची वियो लिस्ट में ठीकु आहे उनजी उमिरि जी हद हीअ हूंदी भई तव्हां अहिड़ा जेके पैकेजिस आहिनि त ओपन कयो न मतिलबु तव्हां 60+ था कयो 65+ था कयो कहिड़ी उमिरि था रखो हुन खां पोइ पीरसन कार्ड ॾींदो पीरसन कार्ड ॾियण जे लाइ हुनजी उहो त क्वालिफाई थी वियो पीरसन पर हुनखे छा सहूलियत ॾींदो तव्हां हिते त आहे कोन इहो कमु जो तव्हां इस्पतालनि में वञो त मुफ़्त में इलाजु थिए त इहो छाजे लाइ हूंदो आफ्टर ऑल हिन जो को मक़सदु त हुजे न आहे हेॾा जाइ छो था ख़र्चु कयो जॾहिं तव्हां को बि नओं निज़ाम आणणु था चाहियो उन निज़ाम खे आणण जो मोडस ऑपरेंडी कहिड़ो आहे ऐं उनखां पोइ उनजा बेनिफिट्स कहिड़ा ट्रांसफर थींदा उहे ॻाल्हियूं करणु तमामु ज़रूरी आहिनि जॾहिं न आहिनि त पोइ जायो आहे जी नाज़िम प्रोग्राम में वक़्तु है ब्रेक जो वेलकम बैक नाज़रीन मोराई साहब सिंध हाई कोर्ट अदायगियुनि बावजूद जामशोरे खां सेवट ताईं डबल रोड 10 साल गुज़रण बावजूद मुकम्मल न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त इहो कंहिं ॿिए सूबे में हुजे हा त काफ़ी वक़्तु अॻु ॿिए मुकम्मल सूबे में नालो खणी वठनि पंजाब में हुजे हा त उते ठही वञे हा त हिते नथो ठहे जो हिते फंड अलोकेशन ई कान थी थिए पंजाब में अलाए केतिरा मोटरवे ठही विया उहो एतिरो ॾिसो त केतिरा मोटरवे सिंध में हिकिड़ो मोटरवे कोन्हे पीपुल्स पार्टी सुठी पई आहे वोट वठे थी इन्हनि ॻाल्हियुनि ते केरु कोन थो ॻाल्हाए क़ौमी असेंबली में वञनि था सूबाई सेनेट में वञनि था केरु कोन थो ॻाल्हाए सॼो ॾींहुं हिन में पिया आहिनि त असां हुकुम कहिड़ो थो अचे निंड पिया आहिनि हुकुम कहिड़ो थो अचे छा करिणो आहे पंहिंजो अलाह ताला उन्हनि MNA सेनेटर्स खे अकुल ई कोन ॾिनो आहे त सिंध जे इशूज़ ते ॻाल्हायो उन में न को तव्हांखे आसिफ़ ज़रदारी रोकींदो न को बिलावल भुट्टो ज़रदारी रोकींदो केरु साहु कोन कढंदो तव्हांजो जेकॾहिं तव्हां सिंध जे इशूज़ ते ॻाल्हाईंदो सिंध जा इशूज़ जेके आहिनि सपोज़ सिंध में तव्हांजूं जेतिरा बि मामला मर्कज़ जा आहिनि सभु गड़बड़ आहिनि तव्हां छो था ॻाल्हायो हैदराबाद खां कराची मोटरवे कोन्हे मोटर जी पेमेंट थी आहे उहो छो थियो आहे ॿिए सूबे अहिड़ो शर्म थो अचे मोटरवे सड़ण वारनि खे इन प्रोजेक्ट खे शर्म थो अचे त तव्हां मूंखे मोटरवे कीअं था चओ सो तंहिंजे करे असांजे जिन खे वोट था वठी अचनि इहे जेके डिड कढिया था वठनि MP MNA सेनेटर्स उहे छो था इशू खे खणनि हुननि जो बाक़ी कमु कहिड़ो आहे वेठा चप चटनी आहे वेठा ॾिसनि त केॾी महिल तो असांजी महिरबानी थिए मिनिस्टर थियूं छा था थियूं ॿुॾी मञणु खपे असांखे अहिड़नि नुमाइंदनि खां जेके नुमाइंदा सिंध जा इशूज़ असेंबलियुनि में नथा खणनि सेनेट में नथा खणनि जेके पंहिंजो हक़ अदा नथा कनि उन्हनि वधीक माण्हू जॾहिं वोट ॾिए थो त पंहिंजी ज़िमेदारी खणी अवामी नुमाइंदनि ते थो रखे हाणे अवामी नुमाइंदनि खे हिन ॻाल्हि जो ख़्यालु करणु घुरिजे त असांखे उहो इशूज़ ते ॻाल्हाइणु खपे जिन सां असांजे माण्हुनि खे सहूलियत मिले हिन ग़ुलामनि खे सहूलियत मिले ही ग़रीब मिसकिन बुखियनि खे सिंधियुनि खे सहूलियत मिले कंहिंखे परवाही कान्हे हिन ॻाल्हि जी इहो कोर्ट खे शाबाश आहे सलाम आहे जो कोर्ट वारे ॻाल्हि त कई सलाम आहे हुननि खे घटि में घटि किथे त ॻाल्हि थी बाक़ी छा इन रोड ते केतिरा MNAs MPs ट्रेवल था कनि सेनेट वकिलनि था उहे नथा ॻाल्हाइनि कराची हैदराबाद में केतिरा ट्रेवल था कनि उहे नथा ॻाल्हाइनि सभिनी जे चपनि ते ॼण सभु चप सभियल आहिनि केतिरा रोड आहिनि हैदराबाद खां टंडो हैदर शेख भिरकियो टंडो ग़ुलाम अली ताईं इहो वञे डिगड़ी ताईं हिकिड़ो इहो रोड ठही थो वञे त घटि में घटि जेके थर वञण वारा नवकोट वञण वारा ऐं टंडो जानमंद वञण वारा उहे हितां वेंदा रोड लेंथ ख़बर अथव मुल्क ॾिसो हिकिड़ो त मुंहिंजो तेल ते ख़र्च थिए थो न पर मुल्क जी इकनॉमिक कंडीशन्स ते बि फ़र्क़ु पए थो त मूंखे जेकॾहिं डिगड़ी वञिणो आहे ऐं मां रस्तो वठां मीरपुर खां पोइ डिगड़ी वञा घणा किलोमीटर वधीक छा घणो तेल खतो पर जेकॾहिं मां सिधो वञा त उहो घणो तेल बचंदो इहो मुल्क जो तेल बचो जेको असां एक्सपोर्ट था कयूं इम्पोर्ट था कयूं सो तंहिं करे छा ॻाल्हियूं कयूं असां
सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, सलाम आहे कोर्ट खे घटि में घटि ॿुधाई त सही। अच्छा सर, सिंध काबीना 250 मेगावाट बिजली पैदावार लाइ ठटे जे 1674 एकड़ ज़मीन खांगी पावर कंपनी खे ॾियण जी मंज़ूरी ॾेई हाणे उहो छॾी आहे। पावर कंपनी केरु आहे हुनजो नालो त ॿुधाए न, पावर कंपनी केरु आहे, संदनी हूंदी पंहिंजे फ्रंटमैन जी, बाक़ी जेकॾहिं ईअं त कोन था ॾियनि मेरिट ते कंहिंखे, पर बहरहाल अलाह करे चङो कमु थो हुजे, अलाह करे सर, पोइ चङो हिकु कमु। पासे आईपीपीस ख़तम पिया थियनि, ॿिए पासे वरी ज़मीनूं अलाट पिया कनि। ॾिसो हू जेके IPP हाणे शर्त शुरू त पब्लिक कनि त ठीकु आहे, हू IPPs त ज़ुल्म हो न वॾो, उहो त छा हो, हू IPPs हो त पेट्रोल ऐं डीज़ल ते बिजली ठहंदी, जेको असां वटि आहे ई कोन। ही त विंड हूंदी, विंड प्रोजेक्ट हूंदी, जेतिरी ज़मीन ॾियनि था, विंड प्रोजेक्ट हूंदी घणो करे, त विंड त असां वटि सस्ती आहे न, नेचुरल आहे। पर बहरहाल ॾिसो ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, ही सभु कमु थियनि था, अवाम जाहिल करे छॾियो अथनि, अवाम खे ख़बर कीअं पवंदी त हीअ आहे छा, हिन जा बेनिफिट छा थींदा, प्रोजेक्ट छा आहे, कुझु इन जो त आहे ई कोन न, हुकूमत जी मर्ज़ी आहे। हीअ अंधो दौर आहे सिंध में, जेको मुग़लनि जे दौर में बि कोन हो, अंग्रेज़नि त तमामु हिन मुल्क खे ठाहियो, कॾहिं बि तारीख़ में हेड़ो अंधो दौर कोन रहियो आहे जेको कमु थिए ऐं हेॾी वॾी तव्हांजी सोशल मीडिया हुजे हुन ते का बि शइ न अचे त बाबा ही टर्म्स कंडीशन आहिनि। ॿियनि मुल्कनि में तव्हां इन ते टक कयो, तव्हांखे टर्म्स कंडीशन वेबसाइट ते अची वेंदा त ही टर्म्स कंडीशन आहिनि, सभु ॻाल्हियूं लिकाइनि था। तव्हां छेड़ियो न हाणे हर भरू त मस्ताननि खे अॻिते वधो, मुंहिंजो कमु आहे न छेड़। हा तव्हांजो कमु ई इहो आहे। सर, खैबर भरिसां कुदरती गैस जा वॾा ज़ख़ीरा अथाया आहिनि। OGTCL कंपनी खे खोटाई दौरान गैस जा ज़ख़ीरा अथाया आहिनि ऐं इन खां अॻु सांगड़ मां तेल ऐं गैस जा वॾा ज़ख़ीरा अथाया हुया। चई उभरियो आॾा तार असां टके न सुञाणूं, सिंध 72% तेल ऐं गैस ॾिए थी, सिंध खे कुझु बि कोन थो मिले वापसीअ में। सिंध जे लाइ सांगड़ में ऑयल एंड गैस कंपनी जी हिकिड़ी कंपनी थी चए त असांखे सिक्योरिटी गार्ड खपनि, पघारूं वधीक ॾींदासीं, 3 महीना ड्यूटी कनि, महीनो मोकल कनि, 4 महीननि जी पघार ॾींदासीं, पर खपनि पंजाबी ऐं पठान, सिंधी न खपनि। हिन में सिंधियुनि खे बि शर्म अचणु खपे। सिंधी माण्हू बि जेको आहे सो सीरियस थिए पंहिंजे धंधे रोज़गार में, उहो बि कोन्हे, इहो मूं ॾिठो आहे। सिंधी माण्हू हर को नंढो वॾो, अबा छो मोकल खपई, से मोकल थी खपे, बसि छो थी मोकल खपई जो अधे जे साले जी ससु गुज़ारे वई आहे, शर्म कयूं, ओ बाबा शर्म कयो, ख़ुदा तव्हांजी माउ पीउ मरी वञे मोकल कयो न, त इहो कहिड़ो तरीक़ो आहे, तव्हांजा ॻोठ में माण्हू कोन वठां जेके वञनि, तव्हां धंधो रोज़गार सीरियसली नथा कयो त ख़बर त छा आहे, पोइ माण्हू कोन रखंदा तव्हांखे नौकरियुनि में। हिकिड़ो ॿियो, उतां जो इलाइक़नि जा माण्हू उन ते ॻाल्हाइनि नथा, तव्हां इलाइक़े जो MNA MP जो कमु आहे, पुछे त असांखे खणी ॿुधायो त घणा लोकल आहिनि, घणा ॿाहिरि जा आहिनि, छा उन्हनि खे पक आहे, उन्हनि खे मिले पई ख़ुशामद, उन्हनि खे मिले थी मंथली, उन्हनि जो कमु थिए थो, उतां जे MP MNA सेनेटर जो उन्हनि खे हू वञी था तोक जो हार विझी अचनि, भई खणो तव्हांजो अथव, तव्हां हाणे माठ करे वेही रहो, असांजी मर्ज़ी आहे, जीअं लोकल माण्हुनि सां असां मौजूं। सर, पोइ समूरा सिंधी या समूरी सिंध त ईअं न आहे न, पोइ ॿाहिरि तक़रीबन मां हाणे ॻाल्हि ॿुधायां न, मां सिंध में अॻु में त मर्कज़ में नौकिरी कंदो हुउसि, सिंध जे हालतुनि जी घटि ख़बर हुई, पर गुज़िरियल 24 सालनि में मूं ॾिठो आहे त सिंधी ह्यूमन रिसोर्स जेको आहे जनरली उहो उन लाइक़ ई न आहे जो मुक़ाबिलो करे सघे पंजाबी जे ह्यूमन रिसोर्स सां ऐं पठान सां। हर को वॾेरो आहे, मतिलबु अवल त मूंखे ॻोठां ॻाल्हि अची वई त माना बसि आसमान किरी पियो, हर कोई। उनखां पोइ हुनजी नौकिरी खपे, पर हुनजी मर्ज़ी जी खपे, एम्प्लॉयर जी मर्ज़ी हलंदी न, तव्हांजी मर्ज़ी कीअं हलंदी, भई जेको तव्हांखे नौकिरी ॾिए थो उनजी मर्ज़ी हलंदी न, तव्हां टर्म्स कंडीशन सेट कयो था त मूंखे हेतिरी पघार ॾींदे, मां हीअ ड्यूटी कंदुसि, उनखां पोइ तव्हां हुन में छो था घपलो कयो, जो तव्हांखे माण्हू नौकिरी में न रखनि, जो ऑयल एंड गैस में तव्हां ॾिसो, ऑयल एंड गैस में ॿियूं खोड़ शयूं आहिनि, उन्हनि खे स्कूल क़ाइमु करणा आहिनि, उन्हनि खे अस्पतालूं क़ाइमु करणियूं आहिनि, उहे फंड आहिनि बाक़ाइदे, रोड ठाहिणा आहिनि, कोन था ठाहिनि, उहो केरु बि कोन थो पुछे, न DC थो पुछे, जंहिंजी ज़िमेदारी आहे, न MPA MNA उन हद जा था पुछनि, बाक़ाइदा कमिटीज़ ठहियल आहिनि, डिस्ट्रिक्ट जूं हिकिड़ियूं कमिटीज़ ठहियल आहिनि, हर डिस्ट्रिक्ट जी मीटिंग थींदी आहे, पर हाणे जिते किथे असां वटि ऊंदहि थी वई आहे, न ऑफिसरनि में दम रहियो आहे, ऐं असांजा MNAs MPAs त सॼो ॾींहुं ॾिसनि था त भला। सर, पोइ ही नथा कनि त पोइ अवाम ते बि त कुझु फ़र्ज़ु आहे न।
उहे बि त अची सघे अवाम ॾिसो मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अवाम खां तइलीम फुरे जाइल करे बेनज़ीर इनकम सपोर्ट जे प्रोग्राम जे पोयां लॻाए ऐं उन्हनि खे मुफ़्त में खाइण जो ॾेखारे छॾींदो छाजी महिनत छाजी ॻाल्हि अवाम वीचारे हिकिड़ो अणपढ़ियल जाहिल अहिड़ो स्कूल पूरा ख़तमु थी विया ॿाहिरां जा स्कूल जेको अंग्रेज़ सिस्टम ॾेई वियो सभु असां ख़तमु करे छॾिया उन करे ख़तमु कयासीं जे इहे पढ़ियल हूंदा त असांखां पुछंदा दुनिया सॼे में वॾेर को निज़ाम कोन्हे जागीरदारी निज़ाम कोन्हे असां वटि हले पियो लैंड रिफॉर्म हिंदुस्तान लैंड रिफॉर्म्स कया असां वटि कोन थिया हालांकि सोशलिस्ट भुट्टो साहिबु सोशलिस्ट हो उनजो प्रोग्राम सोशलिस्ट हो कोन कया लैंड रिफॉर्म्स हुन कया त पार्शली कया त तंहिंजे करे मां तव्हांखे ॿुधायां सिंध जो मर्ज़ हाणे लाइलाज थी चुका आहिनि अवाम में दम न आहे तव्हांजो दानश्वर में दम न आहे सियासतदान में दम न आहे तव्हांजे शागिर्द में दम न आहे वञण जे दौर में शागिर्दनि ई त सभु कुझु कयो दानश्वरनि कयो शाइरनि कयो वकीलनि कयो वॾेरे को हिकिड़ो बि कोन हो हिन में तव्हांजे तहरीक में सो ॻाल्हि आहे त अलाह करे का चङाई थिए हाणे छा भला दुआई घुरी सघूं था तूं बि न्याणी सत क़ुरान ई कुझु को वेही क़ुरान लोड त को चङाई थिए ऐं जान बिछड़ हाणे प्रोग्राम जी खोड़ थियो सर बस लास्ट क्वेश्चन केपीके हुकूमत स्टूडेंट यूनियन बहाल करण जो ऐलान वाह 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 मुबारक आहे उन्हनि खे मुबारक आहे ऑनेस्टली स्टूडेंट्स यूनियन्स बहाल थियणु खपनि उहो नर्सरी आहे ईंदड़ मुल्क अंदड़ नसुल जे सियासतदाननि जी इहो वॾो कमु केपी हुकूमत कयो आहे जेको जंहिंजे लाइ मां हुनखे ख़राज तहसीन पेश थो कयां सिंध जी हुकूमत खे गुज़ारिश थो कयां त स्टूडेंट्स यूनियन्स क़ाइमु कयो तव्हांखे उतां हिकिड़ो नर्सरी मिलंदी जिते जंहिंमें ही नवां पढ़ियल लिखियल सियासतदान तव्हांखे मिलंदा उहो त तव्हां ही चाहिनि ई कोन था त पढ़ियल लिखियल अचनि ही चाहिनि था अहिड़ा हुजनि जेके मोचड़े कुटिया हुजनि जेके वॾेरा हुजनि सरदार हुजनि जंहिंजी पाणी जंहिंमहिल चवंदो पाणी बंदि था कयूं त किरी पवनि अलाह करे सिंध हुकूमत बि इहो कमु करे ठीकु नाज़रीन ही हुयो अॼु प्रोग्राम ईंदड़ प्रोग्राम में मुलाक़ात थींदी